मां ख़ासि तौर ते अॼु तव्हांखे तव्हांजे साम्हूं इहो अर्ज़ु करणु थो चाहियां त असां टेस्टिंग कई ऐं उन टेस्टिंग में असांजो तालको हेडक्वार्टर आहे ख़ैरपुर ज़िले में पीर जो ॻोठु। उन में पोइ 24 कलाकनि में 246 माण्हू पॉज़िटिव थिया आहिनि। इन जी तव्हांखे थोरी सी डिटेल ॿुधायां। कुझु ॾींहं अॻु में हिकिड़ी लेडी टीचर हुई जेकी बीमार थी, उहा हैदराबाद वई, उतां मोटी आई, बीमार थी, अस्पताल में वई ऐं उन जी टेस्ट थियण खां अॻु में ई उहा गुज़ारे वई। जंहिं इंतिज़ामिया खे इहा ख़बर पई त हिकिड़ी पोटेंशियल कोरोना जी पेशेंट थी सघे उहा, असां उन्हनि डॉक्टरनि खे उन अस्पताल में जिते हुन ट्रीटमेंट कराई, हुन जे घर वारनि खे जंहिं हुन जे जनाज़े में शिरकत कई, उन्हनि खे टेस्ट कयोसीं। शुरू पहिरें टेस्ट में कोई 24-25 ॼणा पॉज़िटिव आया। असां इमीडिएटली उन वक़्तु सॼे शहर में जेके बि उन्हनि जा कॉन्टेक्ट्स हुआ, टोटल 500 खां मथे 550 जे क़रीब टेस्ट करे चुका आहियूं ऐं उन मां 277 तक़रीबन 55% माण्हू पॉज़िटिव आया आहिनि पीर जे ॻोठ में। वधीक उते टेस्ट कयूं था पिया, जेके पॉज़िटिव आया आहिनि उन्हनि खे आइसोलेट कयो अथऊं, उन्हनि खे अलॻि कयो अथऊं ऐं उन्हनि खे इहा ई दरख़्वास्त आहे, बल्कि पीर जे ॻोठ जे माण्हुनि जे उन्हनि जे रिहाइशुनि सां मुंहिंजी इहा ई दरख़्वास्त आहे त पंहिंजो ख़्यालु कनि, ॿाहिरि न निकिरनि। इंतिज़ामिया खे मूं चयो आहे त लॉकडाउन जेको आहे उहो थोरो वधीक सख़्तु कनि। इहा जेकी हिकिड़ी प्रोपेगेंडा हले पई त इहो को मर्ज़ी कोन्हे ऐं हुकूमत जेको आहे खामख़ा हिन खे वधाए पई, अहिड़ी ॻाल्हि न आहे। इहा तमामु तशवीश जी ॻाल्हि आहे ऐं इमरजेंसी जी ॻाल्हि आहे। असांखे इन ते ध्यानु ॾियणु खपे, ख़ासि तौर ते दही इलाइक़नि में, छाकाणि जो असांजो रहण सहण जो तरीक़ो अहिड़ो आहे जो असां तमामु हिक ॿिए जे वेझो रहंदा आहियूं। पर असांखे एहतियात करिणो पवंदो